चूंडियल नुमाइंदनि जो ऐं फयाज़ बुट जेको आहे उन जो रफ़ीक जमाली जो ऐं उन खां पोइ वज़ीर आला मुराद अली शाह जो असां हींअर जनाज़ो था पढ़ूं असांजे लाइ मरी विया आहिनि। टियों ॾींहं जेको पाणी बीठल आहे अञा ताईं पाणी कढनि कोन था। हाणे बीहो सिधा थी बीहो त असां हिननि जी निमाज़ पढ़ूं। नियत कई जनाज़े जी निमाज़ जी पढ़ूं था। मुराद अली शाह जी जनाज़ो ऐं शहबाज शरीफ़ जो रफ़ीक जमाली जो फयाज़ बुट जो ऐं असांजा ख़ैरपुर नाथन शाह जो MPA MNA जो ऐं डिप्टी कमिश्नर जो जेको पढ़ूं था पिया सवाब जेको आहे इन्हनि जे हवाले था कयूं ऐं दुरूद मथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहतरम कातुल्लाह शरीफ़ अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अदा असांजा MPA MNA मरी आहे। MPA MNA मरी विया आहिनि। अदा MPA MNA मरी विया आहिनि असांजे लाइ मरी विया आहिनि। अदा असांजे लाइ MPA MNA मरी विया आहिनि। असांजा MPA MNA मरी विया आहिनि। MPA MNA मरी विया आहिनि। असांजा MPA MNA मरी विया आहिनि। MPA MNA असांजा मरी विया आहिनि। असांजा MPA MNA मरी विया आहिनि। फयाज़ बुट बि मरी वियो आहे। फयाज़ बुट मरी वियो आहे।